दोस्तों अस्सलाम वालेकुम। अक मौजूद जी उम्मीद है तो तव्हीं सब खुश हूंदा। साथी पाण ॻाल्हाईंदा साॻे मौजूद जंहिंमें फेसबुक ते ॻाल्हाए थो। लाका पावर हाउस खोसन सां थींदड़ पुलिस जूं नाजाइज़ियूं ऐं उतां निकिरंदड़ कोयले कंपनियूं 32 कंपनियूं उते आहिनि जेके कोयलो खणनि थियूं खारो छाण वारी एरिया मां। डॉक्टर नियाज़ कालानी जी ज़ुबानी खोसा उतां जा मज़दूर आहिनि जेके ट्रकनि ते सामान खणंदा आहिनि, उनजो कोयलो खणी पंजाब पहुचाईंदा आहिनि। उनखे 2 महीने जूं पघारूं न ॾिनियूं, जंहिं ते उन्हनि एतिजाज कयो, पुलिस उन्हनि खे मथां आई डिस्टर्ब करण। खोसा उतां जा माण्हू आहिनि जेके जागलू पट्टी जा माण्हू आहिनि, पुलिस सां विड़ी पिया। पर हे किथां जो कानून आहे जो हुनजी मोट में तव्हां हुनजा घर ड्रायो, माण्हुनि खे गोलियूं हणो, ॿारनि खे गोलियूं हणो, आसूबे सां हणो। कश्मीर आहे, वाना आहे, वज़ीरिस्तान आहे, मामलो छा आहे? कंपनियूं मुआइदा कंदियूं आहिनि एरिया जे माण्हुनि खे सहूलियतूं ॾियण लाइ। उन्हनि मुआइदनि में लाखड़ा पावर हाउस हो, तबाह करे छॾियोसि। ॾाढो ख़ूबसूरत पावर हाउस हो, इन कोयले ते हलंदो, पर इन कोयलो इन खे ॾियण में मुराद हुई त एरिया जे माण्हुनि खे बिजली अचे न। उन खे बि तबाह करे ॿ दफ़ा ॿाहिरि ॾींदसि। मां अंदरि हिकिड़ो दफ़ो हाणे वियो हुअसि, ॾाढो ख़ूबसूरत अंदरि ठहियल आहे, उनखे दुरुस्त करण जी ज़रूरत आहे। पुलिस केस दाख़िल करायो आहे हिननि मथां त 2 ट्रकूं कोयले जूं हिननि चोरी करे खपायूं आहिनि। अरबे रुपयनि जो धरती धणनि जो कोयलो तव्हां खणो, उतां जो रहंदड़ माण्हू जंहिंजो उहो सोन कारो पंहिंजो आहे, उन 2 ट्रकियूं खयूं, उन ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कबी। चोर तव्हां हो या हो आहिनि, कानूनी कार्रवाई तव्हांजे ख़िलाफ़ करणु खपे या हुननि जे। थर में जेको कोयलो निकितो, उते जेका कंपनी एंग्रो उन्हनि जेको मुआइदो कयो थर जे माण्हुनि सां, उहो थियो त हर एकड़ जा 6 लख रुपया तव्हांखे ॾींदासीं। उते जेको कंडी जो वण हूंदो, उन कंडीअ वण जा 6000 तव्हांखे ॾींदासीं, पर 99 सालनि लाइ। लॾा खणी ॿिए हंधि वेहंदो त ॻोठ बदिराए ॾींदासीं। हिते खूहनि मां थो निकिरे, कंपनियूं ख़ुदि पाण मुआइदा कंदियूं आहिनि। पैसा जेके हिसो थोरो घणो मिले थो, असांजे MLA MPA हिननि वज़ीरनि खे, वफ़ाक़ी इदारा चङा आहिनि पाकिस्तान हिन सिंध में जेके, उहे उन्हनि खे हलाइण जी ज़रूरत आहे। उन्हनि खे तबाह ऐं बर्बाद छो कयो अथव? ॿियो हे त जेको कोयलो हितां निकिरे थो, कंहिंजे थ्रू थो वञे, पैसा केरु खणंदो आहे, इस्तेमाल कहिड़े में ईंदो आहे, इहो थोरो क़ौम खे ॿुधायो त सही न। SSP अमजद शेख आहे, पुलिस ख़िलाफ़ जेको हुननि जो अमल हो उहो भलो न हो, त तव्हांजो अमल बि भलो कोन्हे को। तव्हां माण्हुनि खे घरनि में वञी गोलियूं हणो, औरतूं ॿधो, वांगार वहणु इन खे चइबो आहे। कानूनी तरह अचण जो कमु आहे, उनखे गिरफ़्तार करे कोर्ट में पेश करणो, फ़ैसिलो करण वारो तो आहे। तव्हां फ़ैसिलो करे छॾियो, इहे पावर तव्हांखे किथां आहिनि? कमेटियूं ठहंदियूं, जसलाणो आहे उन्हनि साथियुनि जेके हिन ॾुखे वक़्त में खोसा बिरादरी सां बीठा आहिनि, हुनजा जेके जाइज़ मुतालबा आहिनि उहे क़बूल करियो। लाखड़ा पावर हाउस खे दुरुस्त अंदाज़ में वराए महिनत करे हलायो। उतां जेको कोयलो निकिरे थो, उन जी जेका रॉयल्टी मिले थी या ॿियो को नालो हुजेसि, मूंखां भुल थी हुजे, उहा मक़ामी माण्हुनि खे ॾियो। उतां जेका बिजली ठहे थी, उन जूं सहूलियतूं उतां जे माण्हुनि खे ॾियो न। उन्हनि माण्हुनि खे छो थारियो जंहिंजो हिन सां तालुक़ु ई कोन्हे को। खोसनि जो जेको जाइज़ मुतालबा आहिनि, जेके कानूनी आहिनि, जेके जाइज़ आहिनि, उहे हुनजा हल करियो। औरतूं ॿार आज़ाद करियो। हीअ चोरी न आहे। सभ खां पहिरीं हुननि खे मर्द भाई सां मुंहिंजो रातो थियो, उन मूंखे ॿुधायो त 6 खां 7,000 रुपया महीनो हिननि खे ॾींदा आहिनि। उते जेके मक़ामी माण्हू कमु था कनि, उते जेको ठीकु आहे, जंहिं ते मामिलो थियो आहे, जंहिं ते उहो बि पंजाब जो पंजाबी आहे। इहो रोज़ लखनि में उतां ट्रकूं कोयले जूं खयूं ईंदा आहिनि। 99 सैकड़ो पठाण आहे। हिकु नंढो इदारो जेको इहो लाखड़ा पावर हाउस, उन खे बि तबाह करे छॾियूं। स्टील मिल, पावर हाउस लाखड़ा, कादरपुर गैस फील्ड, PIA, इहे जेके वफ़ाक़ी इदारा आहिनि, इनमें जेको खसारो आहे, जेको हिननि खे तबाह कयो अथव, हुक्मरान इहे खपाए वेंदा। सभ खां पहिरीं त पाण हिन ते ॻाल्हाईंदड़ खे दुरुस्त करे हलायो न, खपायो छो था? इहो कहिड़ो सरमाएदार आहे जेको खसारे वारी शइ थो वठे? हक़ मौजूद GSM। असांजो वीडियो वणे त YouTube चैनल लाडो तरादी खे सब्सक्राइब कजो, बेल आइकन जे बटन खे दबाइजो, त जीअं अॻिले वीडियो नोटिफिकेशन तव्हां ताईं पहुचाए।